अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान राबेल सां शादी करे छॾी। छा मल्हार हाणे राबेल जे करे छो परेशान हूंदो। छा वरियल खान हाणे रेस बालाजी खान जे मथां हमलो कंदो। छा मिठल हाणे रेस बालाजी खान जे मथां कावड़ियल हूंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट ॾिनड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदो। सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न कंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। तो तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलनि त रेस बालाजी खान जेको आहे राबेल सां शादी करे छॾी ऐं उनखे पंहिंजे घर वठी वियो आहे। जिथे राबेल उनखे धमकाए पियो, राबेल उन सां ॻाल्हाए पियो त तो इहो सुठो न आहे कयो। बहरहाल इहो जेको सीन आहे इहा हिकु अधूरी ख़्वाब आहे जेका राबेल सोचे रहियो आहे। तो ही सच सा सीन इहो न आहे। ही जेको सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलियो आहे इन में का बि सच्चाई न आहे। ही हिकु ख़्वाब आहे। राबेल पंहिंजे घर हूंदो ऐं रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे अगवा करण जी कोशिश कंदो। दोस्तों इहे सीन हाली फ़िलहाल तव्हांखे ॾिसण वटां न मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त मल्हार जेको आहे राबेल जे करे घणो परेशान हूंदो। हू पंहिंजे पीउ सां गॾु तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं वञी मिठल सां माफ़ी वठ। जेकर तो मिठल खां माफ़ी न वरितो त पोइ मिठल मुंहिंजी राबेल जी शादी ॿिए हंधि कराए छॾींदो। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं वञी मिठल खां माफ़ी वठ। चवंदा त मल्हार पुट मां उनखां कॾहिं बि माफ़ी न वठंदुसि। इन में मुंहिंजो कसूर न आहे, कुझु राबेल जो बि कसूर आहे। उनजे करे मां उनखां हाली फ़िलहाल कॾहिं बि माफ़ी न वठंदुसि ऐं उनखे मां पंहिंजो नुंहुं कंदुसि। मल्हार चवंदा त बाबा तोखे हर हाल में उनखां माफ़ी वठणी पवंदी। अगरि जेकर तो उनखां माफ़ी न वरितो त मां हमेशह लाइ ही घर छॾे हलियो वेंदुसि। पोइ मां वरी हिन घर में पैर कॾहिं बि न रखंदुसि। नूरल चवंदो त मल्हार पुट तूं ईअं न कर, मां तुंहिंजे लाइ ॿियो रिश्तो हथ करे वठंदुसि। मल्हार चवंदो बाबा मां ॿिए हंधि शादी करणु नथो चाहियां। मां शादी कंदुसि सिर्फ़ु और सिर्फ़ु राबेल सां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान जेको आहे पंहिंजा सभु माण्हू गॾु कंदो ऐं उन्हनि खे सम्झाईंदो त तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां हिन बालाजी खान जी ताड़ वठो। अगरि जेकर तव्हां बालाजी खान जी ताड़ वठण में कामयाब थी विया आहियो त पोइ बालाजी खान खे अहिड़ो दिलि लटाईंदासीं जो आईंदा यादि रखंदो ऐं पोइ हू कॾहिं बि असांजे मथां हमलो करे न सघंदो। उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां उनजो पासो वठो, उनजो ताड़ वठो, जीअं उनखे का बि वाट न ॾेई सघूं ऐं उनजो कमु तमामु कयूं। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।